ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 17/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप चवंदा बाप खे प्यार सां यादि कंदा रहो। श्रीमत ते सदा हलो, पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियो त तव्हांखे सभु रिगार्ड ॾींदा। अगरि असां श्रीमत ते पूरा हलंदासीं, पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾींदासीं त असांखे सभु रिगार्ड ॾींदा। प्रश्न अतीन्द्रिय सुख जो अनुभव कंहिं ॿारनि खे थी सघंदो आहे? उत्तरा जो देही अभिमानी आहिनि। हिन जे लाइ जॾहिं कंहिंसां ॻाल्हि कंदा आहियो, उहा सम्झाईंदा आहियो त सम्झो मां आत्मा भाउ सां ॻाल्हायां थी। भाई भाई जी दृष्टि पकी करण सां देही अभिमानी थी वेंदो। अतीन्द्रिय सुख जो अनुभव करण लाइ मां आत्मा भाउ सां थी ॻाल्हायां। ॿियो आहे जेके नशो आहे कि असां भॻवान जा स्टूडेंट आहियूं, उन्हनि खे ई अतीन्द्रिय सुख जो अनुभव थींदो आहे। त हिकु त देही अभिमानी, ॿियो सदा यादि रहे कि असां भॻवान जा स्टूडेंट आहियूं, उन्हनि खे ई अतीन्द्रिय सुख जो अनुभव थी सघंदो आहे। गीता केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारे। ओम शांति। बाप वे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿी कोई संस्था में ईअं न चईंदा कि बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि सभु ॿारनि जो बाप हिकु ई आहे। सभु आपस में ब्रदर्स आहिनि। हुन बाप सां ज़रूरु ॿारनि खे वरसो मिलंदो आहे न। चक्र ते बि तव्हां सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो कि संगम युग जबकि मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी आहे। ये संगम युग आहे। तव्हां ॿार जीवन मुक्ति में वेंदा आहियो, बाक़ी सभु मुक्ति में। सतगति दाता, लिबरेटर, गाइड, हुननि खे ई चइबो आहे न। रावण राज्य में केतिरा ढेर मनुष्य आहिनि। राम राज्य में हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। उन्हनि खे आर्य ऐं अनार्य चईंदा आहियूं न। आर्य सुधरियल हुअ, अनार्य न सुधरियल हुअ खे चइबो आहे। इन जो अर्थ बि कोई न ॼाणंदो आहे कि सुधरे हुए खां अनसुधरे कीअं ठाहींदा आहियूं। आर्य कोई धर्म न आहे। सुधरे हुए इहे देवता हुया न। पोइ 84 जन्म पोइ वो अनसुधरेला थिया, अर्थात अनार्य थी विया। जो ऊच ते ऊच पूजियो आहे, उहो ई पुजारी ठहिया आहिनि। हम सो जो अर्थ बि बाप ई सम्झाईंदा आहिनि। सीढ़ी ते सम्झाइणु ॾाढो सुठो आहे। ईअं न कि आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा, न। इहे त विराट नाटक आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हम सो पूज्य हुयासीं, पोइ पुजारी ठहिया आहियूं। अर्थात हम सो देवता, सो क्षत्रिय, सो वैश्य, सो शूद्र। सीढ़ी त ज़रूरु उतरंदा आहियूं न। इहे बि हिसाबु आहे न। 84 जन्मनि कीअं वठंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। मां तव्हांखे ॿुधायां थो, इहे चक्र आहे न, हुन में असां ई सो देवता क्षत्रिय आदि ठहींदा आहिनि। 21 जन्म त नामी ग्रामी आहिनि। मनुष्य त इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा ई न आहिनि। सभु तमो प्रधान थी विया आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, मां तव्हांखे ॿुधायां थो। ये चक्कर आहे, हुन में असां सो देवता, सो क्षत्रिय, सो वैश्य, सो शूद्र ठहींदा आहियूं। 21 जन्म त नामी ग्रामी आहिनि। मनुष्य त इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा न आहिनि। हिकदमि तमो प्रधान थी विया आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सॼी नॉलेज मिलंदी आहे, परंतु सम्झंदो कोई मुश्किल आहे। तॾहिं चईंदा आहिनि कोटनि में कोई ई ज्ञान खे अची करे वठंदो। हाणे तव्हां ॿारनि खे सॼी नॉलेज मिलंदी आहे, परंतु सम्झंदा कोई मुश्किल आहिनि हिन ज्ञान खे। तॾहिं चईंदा आहिनि कोटनि में कोई ई ज्ञान खे वठी करे, ज्ञान खे अची करे वठंदा ऐं देवता धर्म वारा ठहींदा। हिन में आश्चर्य न खाइणो आहे। बि सभु हिन ज्ञान खे सम्झी न सघंदा आहिनि। हिन में आश्चर्य न खाइणो आहे। चक्र ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। हीअ सतयुग, इहे कलयुग, छो जी सतयुग में हूंदा ई ॾाढा थोरा आहिनि। झाड़ नंढो हूंदो आहे, पोइ वृद्धि खे पाईंदो वेंदो आहे।
हिन झाड़ जो कंहिंखे पतो ई न आहे। ब्रह्मा जी ॻाल्हि बि मुश्किल सम्झनि। चओ ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण त ज़रूरु खपनि न। इहे आहिनि एडॉप्टेड ॿार, उहा ब्राह्मण आहिनि कुख वंशावली, इहे ब्राह्मण आहिनि मुख वंशावली। दुनिया वारा ब्राह्मण आहिनि कुख वंशावली ऐं इहे ब्राह्मण आहिनि मुख वंशावली। ये परायो रावण राज्य आहे न, बाप खे अची करे रामदास जी स्थापना करणो ई हूंदो आहे, त हिन में प्रवेश कंदा न। बाबा खे अची करे राम राज्य जी स्थापना करणी ई हूंदी आहे, त हिन करे हिन में प्रवेश बि करणो खपे। ॾिसो इहे झाड़ जो हिकदमि पिछाड़ी में बीठो आहे, हिन जी हिकदमि जर्जड़ीभूत अवस्था आहे। बाप चवंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में प्रवेश कंदो आहे। इहे अंतिम 84 जन्म आहे न, इहे तपस्या करनि था न। असां हिननि खे भॻवान न चईंदा आहियूं, असां हिननि खे भॻवान न चईंदा आहियूं। दुनिया वारा त भॻवान खे सर्वव्यापी चई करे ठिकर भितर में चई ॾींदा आहिनि, इन करे ख़ुदि बि पूरा ठिकर थियड़ा। देवताउनि जी त ॻाल्हि ई न्यारी आहे। असां हाणे तव्हां पढ़ी करे इहे पद पाईंदा आहियो, केतिरी ऊची पढ़ाई आहे न। हाणे असां पढ़ी करे पद पाईंदा आहियूं, कहिड़ो पद? ॾिसो ॿी कोई पढ़ाई सां माण्हू पद पाईंदा आहिनि, हिते भॻवानु पढ़ाए थो। भॻवान जी पढ़ाई पढ़ी करे असां छा ठाहींदा आहियूं? चइण में त भगवती भॻवानु ठाहींदा आहियूं। भॻवानु पढ़ाईंदो त भगवती भॻवानु ठाहींदासीं न, लेकिन भगवती भॻवानु त टाइटल त ॾींदा आहिनि, लेकिन वैसे सही टाइटल आहे देवता। हाणे तव्हां पढ़ी करे इहे पद पाईंदा आहियो, केतिरी ऊची पढ़ाई आहे न। हिन देवताउनि खे भॻवानु भगवती बि चईंदा आहिनि, छो जी पवित्र आहिनि न। स्वयं भॻवान द्वारा हिन धर्म जी स्थापना थी थिए, त ज़रूरु भॻवानु भगवती हुजणा खपनि, परंतु हुनखे चइबो आहे महाराजा महारानी। बाक़ी श्री लक्ष्मी नारायण खे भॻवानु भगवती चइण बि अंधश्रद्धा आहे, छो जी भॻवानु त हिकु ई आहे न। तव्हां शिव ऐं शंकर खे अलॻि करे ॿुधाईंदा आहियो। हिन ते उहो माण्हू चईंदा आहिनि इहे देवताउनि खे बि उड़ाए ॾींदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में त सॼो चकर आहे, असांजी बुद्धि में त सॼो चकर आहे, परंतु जो महारथी आहिनि उहे ई सुठी रीति सम्झाए सघंदा आहिनि। ॾाढा आहिनि जो बल ॿुधंदा आहिनि, परंतु बुद्धि में ठहिरंदो ई न आहे। कल्ह बि बाबा चई न, बुद्धि रूपी बर्तन शुद्ध खपे, हुन में ज्ञान रतन ठहिरणा खपनि, छेद न हुजणो खपे। छेद न हुजणो खपे अर्थात असांजी बुद्धि में कोई आसुरी मत न हुजणी खपे, जंहिंजे कारण असां उहो कर्म कंदा रहंदासीं त ज्ञान निकिरी वेंदो, त बुद्धि में ठहिरंदो ई न। इन करे महारथी सुठी रीति ज्ञान खे धारण करे ॿियनि खे ॿुधाए सघंदा आहिनि। पाई पैसे जा दास दासी वञी करे ठहींदा, जंहिंजी बुद्धि में ज्ञान ठहिरंदो न आहे, ॿुधाए न सघंदा आहिनि, उहो पाई पैसे जो पद पाईंदा। अॻियां हली करे तव्हांखे साक्षात्कार थींदो, परंतु हुन समय कुझु करे न सघंदमि। टाइम पूरो थी वियो पोइ छा करे सघंदसि। इन करे बाबा सावधान कंदा रहंदा आहिनि, परंतु सभु ऊच चढ़ी वञनि इहे बि न थी सघंदो आहे न। बर्तन साफ़ न आहे, बुद्धि में किचड़ पटी भरियलु आहे, इन में पुरुषार्थ ॾाढो सुठो खपे, हिन में पुरुषार्थ ॾाढो सुठो खपे। चित्रनि ते सम्झाइण जी ॾाढी प्रैक्टिस करणी आहे, न त पिछाड़ी में पछताइणो पवंदो। हिकु आत्मा खे फूड भोजन मिले थो न, इहा आत्मा जो फूड अर्थात भोजन आहे ज्ञान रतन। इहे त सभिनि खे सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि, डरण जी ॻाल्हि न आहे। वॾे वॾे स्थान ते प्रदर्शनी, वॾे वॾे स्थाननि ते प्रदर्शनी म्यूज़ियम हुजण सां नाम थींदो। वॾे वॾे स्थाननि ते म्यूज़ियम प्रदर्शनी हुजण सां नाम थींदो। बाबा चयो ई सभिनि खां ओपिनियन लिखवायो, इहे बि छपाइणी खपे। ॿारनि खे ॾाढी सर्विस करणी आहे, हिन में जांच बि ॾाढी करणी आहे, सम्झाइण वारा सम्झण वारा आहिनि या न आहिनि। बाबा चई सभिनि सां ओपिनियन लिखवाओ, इहे बि छपाइणो खपे। ॿारनि खे सर्विस करणी आहे, हिन में जांच बि करणी आहे, इहे सम्झण वारो आहे या न आहे। छो जी कल्ह बाबा चई न, ज्ञान वेस्ट न थियणो खपे, न त उहा जेकी थाली भरिजंदी आहे न, उहा वहींदी वेंदी आहे फालतू। इहा आहे
उन्हनि खे सम्झाए इहा आहे नई दुनिया, इहा आहे पुराणी दुनिया, इहे त कोई बि सम्झी सघंदा आहिनि, सिर्फ़ु टाइम लंबो करे ॾींदा आहिनि, हिन करे मनुष्य मुंझी आहिनि। मतिलबु इहे त माण्हू बि सम्झंदा आहिनि कि नई ऐं पुराणी दुनिया थींदी आहे, लेकिन उन्हनि सिर्फ़ु टाइम लंबो करे छॾियो अथनि। पहिरियों बाप जो परिचय ॾियणो खपे। जो देही अभिमानी थी करे रहंदा आहिनि, अतींद्रिय सुख उन्हनि खे ई रहंदो आहे, सिर्फ़ु भाषण सां कमु न थींदो। हाणे जॾहिं भाषण कंदा आहियो त बि सम्झणो आहे कि मां आत्मा भाई हिन भाइनि खे सम्झायां थी, आत्म अभिमानी ठहिणो आहे। हिन में ॾाढी महिनत खपे, परंतु ॿार घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप ही अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, गायन बि आहे, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। हिन जो अर्थ बि तव्हां ई ॼाणे सघंदा आहियो न। जो महारथी आहिनि उन्हनि खे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण जी ॾाढी प्रैक्टिस करणी आहे, तॾहिं त पंहिंजे खे पावरफुल सम्झंदा न। जो महारथी हूंदा उन्हनि खे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण जी ॾाढी प्रैक्टिस करणी आहे, तॾहिं त पावरफुल सम्झंदा। जो पंहिंजे खे आत्मा ई न सम्झंदा उहो छा धारणा कंदा। यादि सां ई तव्हां में जौहर भरंदो। ज्ञान खे बल न चइबो आहे, योग बल चइबो आहे न। योग बल सां ई तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। हाणे तव्हांखे ॾाॾनि खे आपसमान ठाहिणो आहे। जेसि ताईं ॾाॾनि खे आपसमान न ठाहियो तेसि ताईं विनाश न थी सघे। भल वॾी लड़ाई लॻी वञे परंतु पोइ बंदि थी वेंदी। त जेसि ताईं असांजी स्थापना न थी आहे तेसि ताईं लड़ाई बि न लॻी सघंदी आहे। अगरि लड़ाई लॻी बि वई, भल वॾी लड़ाई लॻी बि वई पोइ बि बंदि थी वेंदी। भल वॾी लड़ाई लॻी बि वञे परंतु पोइ बंदि थी वेंदी। हाणे त ॾाढनि वटि बॉम्ब्स आहिनि परंतु इहे रखण जी चीज़ न आहे। पुराणी दुनिया जो विनाश ऐं हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना आहे ज़रूरु। थोरे समय खां पोइ सभु चईंदा बराबरि उहा ई महाभारी लड़ाई आहे न। थोरे समय खां पोइ सभु चईंदा इहा उहा ई महाभारी लड़ाई आहे न। भॻवान बि ज़रूरु आहे। जॾहिं तव्हां वटि ॾाढा माण्हू ईंदा तॾहिं सभु मञंदा, चईंदा इहे त वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। इन्हनि में ॾाढी माइट आहे, हिननि में ॾाढी माइट आहे। हाणे त आसा ॾेखारे में अचनि था न, ॾिसो केॾा माण्हू अचनि था। तव्हां जेतिरो यादि में रहंदव ओतिरी तव्हां में ताक़त भरिजंदी वेंदी। तव्हां जेतिरो यादि में रहंदव ओतिरी तव्हां में ताक़त भरिजंदी वेंदी। बाप जी यादि सां ई तव्हां ॿियनि खे लाइट ॾींदा आहियो न। इहे दादा बि चईंदो आहे मूंखां बि इहे ॿार ॾाढी सुठी सर्विस कंदा आहिनि। हाणे थोरी देरि आहे, योग में यथार्थ रीति कोई रही न सघे। ख़ुदि बि फील कंदा आहिनि कि योग में असां घटि आहियूं, बराबरि तीर न लॻंदो आहे। ख़ुदि बि ॿार सम्झंदा आहिनि कि योग में असां घटि आहियूं, इन करे कंहिंखे तीर न लॻंदो आहे। भॻवान कुमारियुनि सां ज्ञान बाण मरवाईंदा आहिनि। भॻवान हिन में देह अगरि तव्हां में ज्ञान आहे बि था, सुठो ज्ञान ॾियो बि था, त बि ख़ुदि न सम्झिजो, बाबा खे विच में लाहिजो। हीअ सभु बाबा ई मूंखां कराइनि था। बाबा ई मूंखे अहिड़ो ठातो अथई। चलो कोई चए बाबा चए कि न तव्हां में बि ज्ञान, बाबा तव्हां ई ठातो सभु। बाबा 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 बसि। भगवान कुमारियुनि में ज्ञान बाण भरदा आहिनि। भगवान कुमारियुनि में ज्ञान बाण भरदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो न, इहा आहे ब्रह्मा, तव्हां आहियो अडॉप्टेड ॿार। क्रिएटर त हिकु ई आहे, बाक़ी सभु पढ़नि था। हुन में इहे ब्रह्मा बि अची वियो, पोइ इहे रचना थी वई न। तव्हां देवता ठहिण वारा आहियो, दैवी गुण धारण करो था। किथे किथे ॿई पहिया हली न सघंदा आहिनि। जीअं रेती ते बीठा आहिनि, बाबा नाम न वठंदा, न त सम्झणो खपे बाबा सच चईंदा आहिनि, न त सम्झणो खपे बाबा कंहिंजो नाम न पाए। बाबा इशारो ॾींदा आहिनि त असांखे ज्ञान जीअं जीअं असां ॿुधायूं न त स्वयं खे चेक करे करो कि हा असां में इहा आहे न आहे। त आत्मा मञंदी आहे। कम से कम बाबा जे साम्हूं त मञो, ॿियनि जे साम्हूं न मञो त ॿी ॻाल्हि।
बाबा सां कॾहिं न छुपाइणो खपे। ॿार बि हिक ॿिए जे सुभाउ खे ॼाणे सघंदा आहिनि। जेके आपस में ॿार बि हिक ॿिए जे सुभाउ खे ॼाणे सघंदा आहिनि। जंहिंजो आपस में हिक ॿिए सां कमु हूंदो आहे न, त उहे बि हिक ॿिए खे ॼाणे सघंदा आहिनि कि हा हिन में हीअ कमी आहे। त असांखे कोई बि अगरि सावधानी ॾिए थो त असांखे उनखे ॿुधी करे चेक करिणो खपे। अगरि असां में ईअं न आहे त चओ ठीकु आहे। मैक्सिमम माण्हू चवनि था त असांखे चेक करिणो खपे, असांखे बाबा खे ॿुधाइणो खपे। अगरि असां नथा मञूं त चलो बाबा खे वञूं त बाबा बि एक्सेप्ट करण जी बि शक्ति ॾेई छॾींदा आहिनि। बाबा कॾहिं कॾहिं असांखे एक्सेप्ट न थींदा न, असां मञंदा न आहियूं या असांखे लॻंदो आहे न ईअं ई सुठो आहे। कॾहिं थींदो आहे न, अगरि असां कोई चीज़ जी सफ़ाई था करूं त असां जेतिरो हुनखे साफ़ु करे सघंदा आहियूं असांजे लाइ ओतिरो सुठो आहे। चलो ठीकु आहे, हिन में ई ठीकु आहे। साफ़ु करे करे थकिजी पवंदा आहियूं या सोचंदा आहियूं चलो ठीकु आहे एतिरो त हलंदो ई सही। ऐं कंहिंखे न हूंदो आहे कि न पूरो ई साफ़ु हुजिणो खपे, हिकु बि दाग न हुजिणो खपे। त हीअं ई आहे, हिते असां पंहिंजी आत्मा खे साफ़ु था करूं बाबा खे यादि करे। पंहिंजा सभु रावण जी प्रॉपर्टी खे कढी करे हिकदमि परमात्मा बाप जी प्रॉपर्टी, मन बुद्धि संस्कार असांजा हिकदमि बाप समान हुजणा खपनि। असांखे एक्यूरेट बाबा जहिड़ो ठहिणो आहे। हुन में असांखे कोई बि पुराणो किचड़ पुटी, पुराणी संकल्प श्रीमत संस्कार स्वभाव न हुजणो खपे। त हीअं असांखे ठहिणो आहे। इन करे असांखे हर सेकेंड स्वयं खे चेक करिणो आहे। अगरि कोई असांखे इशारो ॾिए थो त बाबा खे रिपोर्ट करो, बाबा तव्हांजी हिन आत्मा में इहे अवगुण ॿार चवनि था। ख़ुदि बि चेक करो, ख़ुदि खे एक्सेप्ट नथो थिए त बाबा खे चओ बाबा आहे त हिनखे मां तव्हांखे यादि थी करां, बसि ही संस्कार, ही आदत, ही संकल्प अॼु खां ख़तमु। त हीअं करे न ख़ुदि बि चेक करो ऐं ॿिया बि अगरि इशारो ॾियनि था त सम्झो। ॿार सम्झंदा आहिनि असां ही सिरताज हुआसीं न, हाणे वरी ठहूं था। पहिरियों तव्हां कंहिंखे सम्झाईंदा आहियो त मञण जे लाइ तयारु न थींदा आहिनि, पोइ धीरे धीरे सम्झंदा आहिनि। हिन में बुद्धि ॾाढी खपे। आत्मा में बुद्धि आहे न, आत्मा सत चित आनंद स्वरूप आहे। हाणे तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठाहिणो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा देही अभिमानी ठाहिनि था न, बाबा असांखे देही अभिमानी ठाहिनि था। हाणे असां ॿारनि खे बाबा देही अभिमानी था ठाहिनि। सभु देही अभिमानी आत्मा आहियूं। जेसिताईं बाप न अचे तेसिताईं कोई देही अभिमानी ठही न सघे। हाणे बाप चईंदा आहिनि आत्म अभिमानी भव, मामिकम यादि करो त मूंखां शक्ति मिलंदी। बाबा चईंदा आहिनि आत्म अभिमानी भव, आत्म अभिमानी ठहो। हाणे मूंखे यादि करो त मूंखां तव्हांखे शक्ति मिलंदी। इहो धर्म ॾाढो ताक़त वारो आहे, सॼे विश्व ते राज्य कंदा आहियूं। घटि ॻाल्हि आहे छा? बाबा चईंदा आहिनि केॾो ऊचो बाबा जी शक्ति पूरे विश्व में फैलंदी आहे। असां में अची वेंदी त असां द्वारा पूरे विश्व में फैलंदी त असां विश्व जा मालिक थी वेंदासीं न। त इहा घटि ॻाल्हि आहे छा? तव्हांखे ताक़त मिलंदी आहे बाप सां योग लॻाइण सां। इहा नई ॻाल्हि आहे जो सुठी रीति सम्झाइणो पवंदो आहे। आत्माउनि खे बेहद जो बाप वही आहे, उहा नई दुनिया जो रचयिता आहे न। त शिव जो ऑक्यूपेशन सम्झायो कि उहे अची करे छा कंदा आहिनि। श्री कृष्ण जयंती ऐं शिव जयंती ॿिन्हिनि खे मल्हाईंदा आहिनि। हाणे ॿिन्हिनि मां वॾो केरु? उच ते उच निराकार। हुननि छा कयो जो शिव जयंती मल्हाइबी आहे? कृष्ण छा कयो? लिखल बि आहे कि परम पिता परमात्मा साधारण बूढ़े तन में अची करे स्थापना कंदा आहिनि। अनेक प्रकार जी मतांतर आहे। श्रीमत त हिकु ई आहे जंहिंसां असां श्रेष्ठ ठहींदा आहियूं। मानव मत सां श्रेष्ठ कीअं ठहींदासीं? इहे त ईश्वरीय मत जो असांखे हिकु ई बार संगम ते मिलंदी आहे। देवताऊं त मत न ॾींदा आहिनि। मनुष्य खां देवता ठही आहे बसि खलास। हिते गुरू आदि जी दरकार ई न रहंदी आहे, हूंदो ई न आहे कोई गुरू आदि। हिते मनुष्य मत वठंदा आहिनि गुरू जी।
हिते मनुष्य मत वठंदा आहिनि गुरुअनि जी की हिन में छा करूं, हाणे छा करूं। ये युक्ति सां सम्झाइणो आहे की असां राजयोगी आहियूं। हठ योगी कॾहिं राजयोग सिखलाए न सघनि। उहा आहे निवृत्ति मार्ग वारा। तीर्थनि ते प्रवृत्ति मार्ग वारनि खे ई वञिणो आहे। जो हठ योगी कॾहिं राजयोग सिखलाए, क्योंकि राजयोग सां राजा रानी ठहींदा आहियूं। राजयोग सां विश्व जा महाराजा महारानी ठहींदा आहिनि। त निवृत्ति मार्ग वारा कीअं सिखाए सघंदा आहिनि। उन्हनि खे त तीर्थनि ते वञण जी बि दरकार न आहे। तव्हां ॿारनि खे कोई ॻाल्हि में मुंझणो न आहे। इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे जो रिपीट थींदो रहंदो आहे। तव्हांजी सर्विस बि कल्प पहिरियों मिसल थींदी। ड्रामा ई तव्हांखे पुरुषारथ कराईंदा आहिनि। उहो बि तव्हां चईंदा आहियो कल्प पहिरियों मिसल सभु पुरुषारथ करनि था। पुरुषारथ वारनि जी चलन सां तव्हां सम्झी सघंदा आहियो। तॾहिं त प्रदर्शनी में ग्रुप ॾिसी करे गाइड ॾिबो आहे न, ताकी सुठी रीति सम्झाए सघे। पुरुषारथ वारनि जी चलन सां असां सम्झी सघंदा आहियूं। तॾहिं त प्रदर्शनी में ग्रुप ॾिसी करे हिन में देह अभिमान न अचिणो खपे कि मां न सम्झाए सघंदो आहियां। ठीकु आहे, हुन आत्मा में ज्ञान सुठो आहे, उहो सुठी रीति सम्झाए सघंदी आहे। असां हिन ज्ञान में असां इहा सेवा छो था करूं? सर्व जी सदगति करण लाइ करूं था न, कि पंहिंजे नाम जे लाइ करूं था। हाणे हेॾी सारी आत्मा आयूं आहिनि क्वालिटी वारी। अगरि तव्हांखे जेतिरो ज्ञान अञा आयो आहे हुन अनुसार तव्हां उन्हनि खे उत्तर न ॾेई सघंदा आहियो। त अगरि ॿिए खे चांस मिले थो त असांखे सोचणो खपे, चलो ठीकु आहे, हिन जे कारण इहे आत्मायूं त जगी वेंदियूं, पंहिंजे बाप सां त मिली वेंदियूं। ज़रूरी थोरी मां सम्झायां, जॾहिं थोरी मुंहिंजे सेंटर ते अचनि मूंखां। असांजो लक्ष्य आहे, असांजो कोई बि कहिड़े बि जॻह मां कंहिंखे बि कंहिं द्वारा बि तीर लॻे थो, कंहिं द्वारा बि कंहिं सेंटर द्वारा, कंहिं दीदी द्वारा, कंहिं आत्मा द्वारा उहो जोत जगे थी, हुनखे संतुष्टता मिले थी, त असांखे हिन ख़ुशी में रहणो आहे न कि उहा आत्मा पंहिंजे बाप पीउ सां मिले थी। चलो कंहिंसां बि कंहिं द्वारा बि हुनजी उन्नति थिए थी, उन्नति त थिए थी न। ज़रूरी थोरी मुंहिंजे सेंटर ते अचे, मां ई हुनखे ज्ञान ॾियां, हुन वटि छो था वञनि। इहे सभु देह अभिमान आहे। हिन जे कारण ई हेॾी सारी आत्मायूं वीचारियूं अञा ताईं वरसो वठण जी अप्राप्ति थी आहे, अञा ताईं बाप सां न मिलियो। त केॾो वॾो विघ्न, केॾो वॾो पाप असां ख़ुदि ते खणूं था। त इहे सम्झणो खपे। बाबा चवंदा आहिनि कि पुरुषारथ वारनि जी चलन सां तव्हां सम्झी सघंदा आहियो। तॾहिं त प्रदर्शनी में ग्रुप ॾिसी करे गाइड ॾिबो आहे न, ताकी सुठी रीति सम्झाए सघनि। पढ़ाइण वारा बाप त सुठी रीति ॼाणंदा आहिनि, पढ़ाइण वारो बाप त सुठी रीति ॼाणंदा आहिनि न। त बाबा चवंदा आहिनि केतिरी विशाल बेहद जी बुद्धि ठाहींदा आहिनि बाबा। केॾी विशाल बेहद जी बुद्धि ठाहींदा आहिनि। तव्हांखे नशो रहणो खपे कि असां कंहिंजा ॿार आहियूं, भॻवानु असांखे पढ़ाए थो। कोई न पढ़ी सघंदा आहिनि त भॼी वेंदा आहिनि। भॻवान बि सम्झंदा आहिनि इहे असांजो ॿार न आहे, इहे असांजो ॿार न आहे। तव्हां ॾिसंदा आहियो भॻवान जा ॿार पढ़ंदा आहिनि, पोइ भॼी वेंदा आहिनि, पोइ कुझु समय में अची वेंदा आहिनि, पोइ बि पढ़णु लॻी वेंदा आहिनि, पोइ योग में सुठी रीति रहनि त ऊच पद बि पाए सघंदा आहिनि। अगरि पढ़ी करे भॼी आहे लेकिन वापसि बि अची आहे त बि योग में सुठी रीति रहनि त बि सुठो पद पाए सघंदा आहिनि। सम्झदा बराबरि असां टाइम ॾाढो वेस्ट कयो त जो अहिड़ो स्कूल छॾे छॾियो। तॾहिं त ज़रूरु बाप खां वरसो वठंदा न। बाप खे यादि कंदे कंदे अथवा बाबा बाबा चई चई रोमांच खड़ा थी वञणा खपनि। बाप खे यादि कंदे कंदे अथवा बाबा बाबा चई चई रोमांच खड़ा थी वञणा खपनि। बाबा असांखे एॾो ऊच पद प्राप्त कराइनि था, पूरी विश्व जो महाराजा महारानी, किथे इंडिया जो प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर, किथे इहे वॾा वॾा डॉक्टर इंजीनियर्स, एतिरी एतिरी चीज़ूं। असां विश्व जा मालिक, असांजी आत्मा में एतिरी शक्ति बाबा भरनि था कि असांजी हुन दुनिया में असांजी आत्मिक शक्ति द्वारा कोई बि विकार, बुराई, कमी, कमज़ोरी हुन दुनिया में कंहिं वटि बि न हूंदी। सभु सतो प्रदान थी वेंदा।
बाबा चवनि था बाबा असांखे ॾाढो ऊच पद प्राप्त कराईंदा आहिनि। असां केतिरा भाग्यशाली आहियूं। घड़ी घड़ी बाबा जी यादि रहे, डायरेक्शन ते हलंदा रहूं त उन्नति थी सघंदी आहे। पोइ उन्हनि खे सभई रिगार्ड बि ॾाढो ॾींदा। बाबा चईंदा आहिनि पढ़े जे आगे अनपढ़ी भरी ढोईंदा। देह अभिमान वारनि खे दैवी गुण जी धारणा थी न सघे। जेका देह अभिमानी हूंदा आहिनि उन्हनि खे दैवी गुणनि जी धारणा न थी सघंदी आहे। तव्हांजो चहिरो फर्स्ट क्लास हुजणो खपे। त देह अभिमान छॾंदासीं, ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं, तॾहिं ई दैवी गुणनि जी धारणा थींदी। तव्हांजो चहिरो ॾाढो फर्स्ट क्लास हुजणो खपे। बाबा चवनि था, चईंदा आहिनि अतींद्र सुख उन्हनि सां पुछो जेके भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। त ईअं न असां पंहिंजे चहिरे जे फीचर्स खे ॾिसूं। आत्मा जी उन्नति, आत्मा जी लाइट माइट द्वारा उहो चहिरे में ॾाढी फ़र्क़ु अची वेंदो। त असांखे ॾिसणो आत्मा खे ई आहे। चईंदा आहिनि अतींद्र सुख उन्हनि खां पुछो जेके भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। केतिरो पढ़ाई ते अटेंशन ॾियणो खपे, श्रीमत ते हलणो खपे। तव्हांजे योग जी ताक़त सां विश्व बि पवित्र थी वेंदो आहे। असांजे योग जी ताक़त सां योग जी ताक़त सां पूरो विश्व ई पवित्र थी वेंदो आहे। तव्हां योग सां विश्व खे पवित्र ठाहींदा आहियो। कमाल आहे न। असां योग सां पूरे विश्व खे ई पवित्र ठाहे छॾींदा आहियूं। कमाल आहे। गोवर्धन पहाड़ खे अंगुली सां उठाइण, ये छीछी दुनिया खे जे पवित्र ठाहियो, ये हुन जी निशानी आहे। गोवर्धन पर्वत पहाड़ खे उंगली सां उठाइण, इहो कंहिंजो यादगार आहे। हाणे बाबा जी यादि जी शक्ति सां, जो असां बाबा खे यादि था करूं, बाबा जी यादि जी शक्ति सां इहे पूरी विश्व पवित्र ठहे थी न। त जेका जेका हिन में मददगार ठहिया आहिनि, ख़ुदि पवित्र ठही पूरी विश्व खे पवित्र ठाहिनि था। पवित्र मतिलबु पक्को ब्राह्मण। उहा ई उंगली ॾेई करे हिन कलयुगी पतित छीछी दुनिया खे पावन ठाहिण में मददगार आहिनि। अर्थात उन्हनि जी उंगली लॻे थी। बाबा कृष्ण न आहे, लेकिन बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे शुरू कई। त असुल त शिव बाबा जा चरित्र आहे न। ऐं असां सभु हुन जा मददगार, बाबा जी हिन कार्य में मददगार आहियूं। इहा हुननि जी निशानी आहे। बाबा चवनि था। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सत्य ज्ञान खे बुद्धि में धारण करण लाइ बुद्धि रूपी बर्तन खे साफ़ स्वच्छ ठाहिणो आहे। व्यर्थ ॻाल्हियुनि खे बुद्धि सां कढी ॾियणो आहे। ॿियो आहे दैवी गुणनि जी धारणा ऐं पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। असांखे दैवी गुणनि जी धारणा ऐं पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। अतींद्र सुख जो अनुभव करणो आहे। दैवी गुणनि जी धारणा करणी आहे, पूरो पढ़ाई ते अटेंशन ॾियणो आहे। ॿियो आहे अतींद्रिय सुख जो अनुभव, अटेंशन ॾेई करे ई अतींद्रिय सुख जो अनुभव थी सघंदो असांखे। सदा हिन नशे में रहणो आहे कि भॻवान जा असां ॿार, उहो ई टीचर ठही असांखे पढ़ाई पढ़ाइनि था। वरदान आहे निश्चय जे फाउंडेशन द्वारा संपूर्णता ताईं पहुचण वारा निश्चय बुद्धि निश्चिंत ठाहो। निश्चय न ब्राह्मण जीवन जी संपन्नता जो फाउंडेशन आहे। ये फाउंडेशन मजबूत आहे त सहज ऐं तीव्र गति सां संपूर्णता ताईं पहुचे निश्चित आहे। जो यथार्थ निश्चय बुद्धि आहिनि उहे सदा निश्चिंत रहंदा आहिनि। यथार्थ निश्चय आहे पंहिंजे आत्मा स्वरूप खे ॼाणणु, मञणु, हुन प्रमाण हलणु। बाप जो आहे, जहिड़ो आहे, जंहिं रूप में पाठ वॼाइनि था उनखे यथार्थ ॼाणणु। इन निश्चय बुद्धि, अहिड़े निश्चय बुद्धि सदा विजयी थींदा आहिनि। मतिलबु स्व ऐं बाप खे ॼाणे करे उन निश्चय सां हली करे सदा निश्चिंत रहण वारा
अहिड़ा निश्चय बुद्धि ही विजयी थींदा आहिनि, अर्थात पास विद ऑनर्स थी वेंदा आहिनि। स्लोगन आहे पंहिंजे समय खे सुखनि खे, पंहिंजे समय खे सुखनि खे, प्राप्ति जी इच्छा खे सर्व जे प्रति दान करण वारा महादानी ठहो। पंहिंजे समय के सुखनि खे, प्राप्ति जी इच्छा के सर्व जे प्रति दान करण वारा महादानी ठहो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। जीअं शुरू में अभ्यास कंदा आहियो, हलूं था, लेकिन स्थिति अहिड़ी जो ॿिया सम्झंदा आहिनि कि कोई लाइट थी वञे, उन्हनि जो शरीर ॾेखारे में न ॾे। हिन अभ्यास सां हर प्रकार जे पेपर में पास थिया। त हाणे जबकि समय ॾाढो ख़राबु आहे, त डबल लाइट रहण जो अभ्यास वधाईंदा वञो। ॿियनि खे सदैव असांजो लाइट रूप ई ॾेखारे में ॾे। इहा आहे सेफ्टी जो साधन। ॿियनि खे सदा असांजो लाइट रूप ई ॾेखारे में ॾे। इहा आहे सेफ्टी जो साधन। अंदरि अचे ऐं लाइट जो किलो ॾेखारे में ॾे उनखे। असां उनखे ॾेखारे, असांजो दैहिक शरीर न ॾेखारे में ॾे, 5 तत्वनि जो शरीर न ॾेखारे में ॾे, लाइट ॾेखारे ॾे। बाबा चवनि था इहो असांखे अभ्यास करिणो आहे। अॼु अभ्यास कजो, मां लाइट हलां थी, मां लाइट वेठी आहियां, मां लाइट ॻाल्हायां थी। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।